सिंध जे वॾे वज़ीर जी मौजूदगी में ओठा ऐं हालेपोटा बिरादरनि में तकरार जो फ़ैसिलो थी गुज़रियो। सेवण जी ओठा ऐं हालेपोटा बिरादरनि में सालनि खां हलंदड़ खूनी क़बाइली तकरार जो फ़ैसिलो ॿिन्ही बिरादरनि जे अॻवाननि ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मौजूदगी में क़बाइली तरीक़े सां हल करे धुरिन खे खीरखंड कयो वियो। इन तारीख़ी कार्रवाई में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे मेंबर असेंबली सिकंदर राहेपोटो अहम किरदार अदा कयो, जॾहिं त असेंबली जे मेंबर मोहम्मद अली मलकानी अॻूणो असेंबली मेंबर गुल मोहम्मद जखरानी बि क़बाइली फ़ैसिले में हिसो वरितो। ॿिन्ही बिरादरनि विच में झेड़े में 3 ॼणा मारिजी चुका आहिनि ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि। क़बाइली गॾिजाणी में फ़ैसिलो कयो वियो त ओठा बिरादरी जे कब्ज़े वारी ज़मीन संदन वठी रहंदी। क़त्ल थियल माण्हुनि जे खून एवज़ 30 लख रुपया फ़ी माण्हू अदा कयो वेंदो ऐं ओठा बिरादरी क़ुरान शरीफ़ ते हलफ़ ॾींदी। फ़ैसिले में ओठा ऐं हालेपोटा बिरादरनि जे ज़ख़्मियुनि खे 15 लख रुपया ऐं 10-10 लख रुपया ॾंड एवज़ अदा कयो वेंदो। क़बाइली फ़ैसिले मूजिबि जेका ज़मीन जंहिंजे कब्ज़े में आहे उहा उन्हनि वटि रहंदी। इन सिलसिले में क़ौमी असेंबली जे मेंबर सिकंदर राहेपोटो जो चवणु आहे त टीह अरसे खां हलंदड़ खूनी तकरार जो हल न निकिरी रहियो हो। ॿिन्ही बिरादरियुनि जे ग्रुपनि जे हथियार बंद आहिनि, उन्हनि में वधीक तकरार थियण जो ख़दशो हो। सिकंदर राहेपोटो जो चवणु हो त हुन सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ॿिन्ही बिरादरियुनि खे फ़ैसिलो करण ते मजबूर कयो। सिकंदर राहेपोटो मूजिबि फ़ैसिले मूजिबि ॿई बिरादरियूं ॾंडनि जी अदायगी बाद दाख़िल केस वापसि वठंदियूं। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।